मेहमान सगोरा पीसे सरदार जे ख़ुशीअ में अॼोके ॾींहं ते जेका ख़ुशी आहे उन में शामिलु थींदड़ जेके बि नुमाइंदा आहिनि असांजा मौलवी हज़रात आहिनि जमायत सगोरी आहे यार दोस्त आहिनि सभिनी खे सलाह ॾेखारो। अॼु हालांकि जमायत लाइ हिकु वॾो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। उहा जेका हस्ती हिन दुनिया में आई उहा कंहिंखां निकल कान्हे दुनिया में दुनिया मंझि थी जेको सदस्य वञण थियो ख़ैर जो त दुनिया में हितां पीर पैगंबर घणो ॾिठा था दुनिया जा अलाह जा प्यारा बि काफ़ी आहे पर पीर पागारे शहंशाह शाह बरदा जो वञण ई ॾाढो पाण ख़ैर जो अचे रोज़े मथां बीठा जेको सॼी जमायत वास्तेदार ज़ियारत कई अहिड़ो मौजूदो अॼु ॾींहं ताईं कंहिं जो न थियो आहे। तव्हां पाण ॾिठो हूंदो पीढ़ियूं गुज़रियूं वेंदियूं वॾनि खां पुछो थो पर जेको शहंशाह शाह बरदार शाह जेको अलाह खे प्यारो थियो उन पंहिंजो मौजूदो ॾेखारियो ऐं ग़रीब जमायत जेका ज़ियारत न बि करे सघी उन चंड ते चढ़ी ख़ैर जो रोज़े जे मथां अची सभु जमायत खे ज़ियारत कराई इन खां वॾो मौजूदो कंहिंजो न आहे। असां त उहे जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे संदसि जेके असां जमायत ते अहसान आहिनि उन जो हिकिड़ो हिसो बि ॻाए बि नथा सघूं न आहे त परे जी ॻाल्हि आहे छाकाणि त शहंशाह शाह बरदा जी दुआ सां जेके ॾुतड़ियल हा हिकिड़ी राति में पीसे जंहिंजे दुआ सां रोडनि खे बाहियूं लॻियूं जमायत थधे हथे अची रोडनि ते बीह रही उन्हनि खे का शइ न खाइण पीअण लाइ हुजे न सुम्हण लाइ का खट हुजे बिस्तरो हुजे न की रोज़गार हुजे पर शहंशाह शाह बरदा उहो मौजूदो करे ॾेखारियो त उहा जमायत जेका ॾुतड़ियल हुई अॼु वॾनि खां जेके वॾा ज़मीनदार उन्हनि खां बि ख़ुशि आहे हर जमायत माण्हू जेको आहे सभ खां वधीक ख़ुशहाल अहिड़ी ॿी का बि जमायत जो माण्हू कोन थी सघंदो आहे थोरे वक़्त में इहो संदसि मौजूदो आहे। ऐं हीअ साईं ॼण जेकी कुझु फरमायो मज़ाक में चवंदा हुआ पर अलाह साईं हुनजो क़बूलु कंदो आहे मज़ाक में सची थी वेंदी। जॾहिं संदसि आख़िरी जेको सालगिरह हुई उन ते नुमाइंदा जॾहिं आया त पीसे जन फरमायो त तव्हां पाणी न आया आहियो मूं अव्हांखे सॼो आहे छाकाणि आऊं वञा थो डिघी मोकल ते हाणे बाबा जेको पुछणो हुजे पुछो पर उहे जेके नुमाइंदा हज़रात आहे उहे उन क्लेबर जा माण्हू न हुआ उन सोच जा माण्हू न हुआ एॾी ॼाण न रखंदड़ हुआ उहे पुछी न सघिया जेकॾहिं पुछनि हा त शायदि पीसे जन उन मौज में हा जो क़यामत सूदी मूं ख़बर ॿुधायो वञे हा इहो पीसे जन जो मौजूदो आहे अहिड़ो जेको चए थो त पंहिंजी हयातीअ में पंहिंजा मिसाल पियो ॾिए इहो कंहिं वॾीअ जे त पंहिंजी जॻह ते पर पीर पागारी का साहिब जो अहिड़ो जेको चए हा उहो लाग डिघी मोकल थियो वञा इहो पंहिंजी ॼाण ॾेई छॾी पंहिंजी सुञाण ॾेई छॾी सभु कुझु ॿुधाए छॾी त बाबा हीउ थियणो आहे। ऐं हे छटधड़ी बादशाह जी दुआ आहे जंहिंसां संदसि इहो रवैयो हुयो जो हिकु माण्हू जमायत जो ग़रीब मिस्किन वञे ज़ियारत थिए हिकु माण्हू वञे त दुआ थिए इहा संदसि दुआ जो नतीजो आहे। अलाह साईं असां सभिनी खे ख़ुशि रखियो आहे असां जेकी बि आहियूं असां ते जेका आहे गॾ ते झुल आहे इहा पीसे सरदार जे महिरबानी जी आहे। अॼु सभु मानायत आहियूं इज़त वारा आहियूं ऐं अलाह साईं जी महिरबानी अॻे हिकिड़ो पुलिस वारो हूंदो सॼे जमायत जे ॻोठ खे ॿधियो वेंदो हाणे अल्हम्दुलिल्लाह उहे सूबेदार उहे पुलिस वारा उहे मुल्क जा वज़ीर आज़म जेके आहिनि से पीर पागारे जी जमायत बादशाह आहिनि ऐं सदाईं हुकूमत में आहे। असां जमायत सगोरी खे इहो अर्ज़ु कंदासीं त जॾहिं ॾुखियो वक़्तु हो लोड़नि जो वक़्तु हो मुसीबत जो वक़्तु हो जॾहिं जमायत तरह तरह जूं तकलीफ़ में हुयो पर हुननि जी पाण ते ॿधी मोहबत इतिहाद हो उन जे करे
अंग्रेज़ सरकार साहब टोकर खाधो ऐं उन जे अॻियां न झुकिया। हींअर असांजी बदकिस्मती आहे, असां हिक ॿिए जी ॾाढी पटण में आहियूं, हिक ॿिए जहिड़ा बदमाश थियल आहियूं। या जेकॾहिं रवश चलींदासीं त असां हिक टके जा बि न रहंदासीं। पीर पागार जी जमायत हिकु आहे ऐं हिकु थियणु घुरिजे। को बि असांखे अफ़सोस थो थिए पीर सैन हर माण्हू खे नौकरियूं बि ॾिनियूं, जेकी घुरियो आहे उहो ॾिनो आहे। पीर सैन वॾो फैज़ पियो हलियो ऐं उन फैज़ जंहिंखे नसीब थियो, जंहिं दिलि सां घुरियो उनखे उहो मिलियो, अण पुछियो मिलियो, अण घुरियो मिलियो। पीर सैन हर हिकु माण्हू खे नौकरियूं ॾिनियूं, ज़मीनूं ॾिनियूं, पंहिंजो जेके तरक़ियाती कम जे लिहाज़ सां जेको पीर सैन जो थोरो थोरो वक़्तु हुयो, हालांकि 2-4 वज़ीर थींदा हुआ, हिसो वठंदा गवर्नमेंट में, जेके उन आर जमायत खे घणो मिलियो। पर अफ़सोस जो आहे अॼु उहे जिन खे नौकरियूं मिलियूं अहिड़ा अहसान फरामोश थिया आहिनि, जेकॾहिं उन केरु हिकिड़ो बदिली थो कराए त उन बदिलीअ वारे जा अहसान ॻाइनि था, पर जंहिं पीर पागारे वटां हेतिरो फैज़ मिलियो आहे उहो विसरी वियो अथव। अॼु कंहिंखे ॻोथरी अटे जी पिन जी मिले थी, उहो उन जा गीच ॻाए थो, पर जेकॾहिं हेॾियूं महलनि में भाड़नि में पीर सैन में आयो आहे उहा उन्हनि माण्हुनि खां विसरी वई आहे। जेकॾहिं पीर सैन जो अहसान न थिजे त असांजे छतधणी बादशाह जूं जेके महिरबानियूं आहिनि सभु जेकॾहिं थोरी थोरी घटिजे तॾहिं बि हिन जेके ज़माने जा माण्हू आहिनि उहे असांजी उहा पूरत न करे सघंदा। असां इहो अर्ज़ु कंदासीं जमायत खे, पाण खे, वज़ीर खे मोहबत रखे ऐं पीर सैन जेको कनि था उहा असां जमायत लाइ भली लाइ था कनि। पीर सैन खे कंहिंजी परवाह न आहे। पीर पागार भले खणी कंहिंजो ज़रदारी जो वक़्तु हुजे, हुटे जो वक़्तु हुजे, कंहिंजो हुजे, पर पीर पागार उन ॻाल्हि असांजी पंहिंजी नवाज़ छा, उनखे कंहिंजी परवाह न आहे। पर जेकी कनि था, जेकी तकलीफ़ूं ॾिसनि था, छतधणी बादशाह घणियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, ॿारनि जो वञण जे वक़्त में कैद थी वियो ऐं काफ़ी वक़्तु मुसीबत में रहिया, पर अलाह साईं जी उन्हनि ते महिरबानी हुई। छाकाणि त अंग्रेज़नि जेके टेररिस्ट हुआ उन्हनि जा सबक़ ॾिना, उन्हनि सां गॾु रखियो ऐं बेदीन जेके मज़हब आहे उन्हनि जा ई सबक़ ॾिनो। पर छतधणी बादशाह ते अलाह जो प्यारु हो। सॼो कुझु जेको आहे इस्लाम मां हज़ूर जन जी सुनत मुताबिक़ पाण सॼी ज़िंदगी गुज़ारियो ऐं असां सभिनी खे उन ते रहण ऐं जंहिं बि अमल कयो आहे उहो हमेशह ख़ुशि रहियो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे हींअर केतिरा मज़हब पिया थियनि, पर पीर पागार जी महिरबानी आहे त असांखे मदरसा ॾिना अथसि, मौलवी हज़रात ॾिना अथसि, वक़्तु बि वक़्तु पाण ॿुधाईंदो रहंदो आहे। उन ते जेकॾहिं असां अमल कयूं त असांखे न कंहिं ॿिए मज़हब जी परवाह आहे ऐं उहो असांजो जेको मज़हब आहे हज़ूर जन जी पैरवी आहे। पीर सैन ॾुखे वक़्त में बि सूर्य बादशाह ॾुखे वक़्त में बि उन ते पैरवी कई आहे। असां त माशाअल्लाह हींअर ख़ुशि आहियूं ऐं जॾहिं ॾुखे वक़्त में शुकुरु कयो, अॼु असांजे नथो चई सघिजे उहे एॾा ख़ुशि आहियूं त अहिड़ी ख़ुशीअ में बि असां शुकुरु नथा करे सघूं। दुनिया में भले ॿिया बि लीडर हुजनि, ॿिया बि हुजनि, ऐं अल्हम्दुलिल्लाह असां केतिरा ॾिठा जेके लोढनि में सूबेदार हूंदा, पुलिस वारा हूंदा, ऑफिसर हूंदा, जमायत जो जिन माल खाधो, उहे साॻिया माण्हू जमायत वटि पिनंदा बि ॾिठासीं। केतिरा आया हल्फिया ॻाल्हि आहे त उहे माण्हू जेके जमायत वटि पिनंदा आया। इहा पीर पागारे जो बोझो हो, पीर सैन जन जमायत खे एतिरो मथे खणी आयो, आसमान ते पहुचाए छॾियो। ऐं पीर सैन जीअं सूर्य बादशाह फरमायो त उते जॾहिं वियो त पाण खे चङो हुरन वारो पीर अची वियो। पीर सैन जमायत खे चयो त असां खां अॻे तव्हांजो नालो हो, तव्हां हुरन वारो पीर एॾो शहंशाह असांखे एतिरो नवाज़े त पोइ असांजी बदकिस्मती आहे जो असांजो रस्तो छॾे ऐं भटकूं। ऐं इनशा अलाह असां दुआ था घुरूं, मौलवी साहिब खे बि था कयूं अॼु भलाणे ॾींहं ते दुआ घुरनि त असां जेकी जमायत जेकी हिते गॾु थिया आहियूं उन ते अमल कयूं ऐं मौलवी साहिब आहिनि उहो वधीक तव्हांखे हिदायत कनि, उन ते अमल कयूं। ऐं अलाह साईं असांखे हिन जान में सुरखरू तॾहिं ऐं अॻे जान में सुरखरू तॾहिं थींदासीं जॾहिं असां पंहिंजे महबूब सरदार जे हुकुम ते अमल कंदासीं। अॼु ही ज़िंदा मिसाल आहे त
त पीर पागारो माना हिन दुनिया में मौजूदु आहे। अॼु उन जे नाले ते जेतिरी जमायत हिते बीठी आहे, ॿाहिरि बीठी आहे, त पर उन सां प्यारु आहे, मोहबत आहे, त ऐं आख़िरत जो बि वक़्तु उन ते ई सहारो था रखनि। त हेतिरी अॼु जो वज़ीर हुजे, वज़ीर आला हुजे, कुझु बि हुजे, पर उन जे चवण ते 4 माण्हू गॾु कोन था थियनि। इहा संदसि मोहबत आहे जेका जमायत खे अञा ताईं गॾो पई अचे। ऐं इनशा इहा जीअं क़यामत सूदो असां गॾु हूंदासीं। ऐं जीअं अॼु गॾु आहे छटधणी बादशाह जे नाले ते, तीअं छटधणी बादशाह जे झंडे हेठि उहो शफ़क़त जो हथु असां मथां हूंदो। ऐं आख़िर में तव्हां सभिनी दोस्तनि जो, जमायत जो, वास्तेदारनि जो, ख़ासि करे जमायत जे हज़रात जो महिरबानी आहे जो अहिड़ी ख़ुशीअ जे मौक़े में हेतिरी सारी जमायत गॾु थी आहे, हिक ॿिए सां हाल अहिवाल थिया आहिनि। ऐं इहा संदनि वॾे में वॾी महिरबानी आहे। ऐं उमेद था कयूं त पीर सजन जे नाले ते जीअं अॼु गॾु था थियो तीअं हमेशह गॾु थींदा रहंदो। जीअं दुश्मन खे बि ख़बर पवे त बाबा जमायत हिकु आहे। एॾी का कुते जा पुट एतिरा ॾाढा मुड़ुस कोन आहिनि जो पंहिंजो नालो वठण पाण। हिते तव्हां ॾिठो त बख़्तर बद गाॾियूं काया ऐं एक्सीवेटर काया जेको बंगलो ते ठाहियो, पर पीर पागार जा हिते क़दम ॾिनल आहे त ज़रूरत न थिए त उहा मिशन हलाए सघनि। इहो संदसि मौजूदो आहे। ऐं अलहमदिल्ला असां त एतिरियूं महिरबानियूं आहिनि जेकॾहिं ॻाणे खां मथे आहिनि। असां जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे, असां में उहा ज़रूरत न आहे, असां में उहा ताक़त न आहे जो जेके पीस जन असां ते महिरबानियूं कयूं ऐं उहे गुण असां ॻाए सघूं। ऐं वरी बि आख़िर में बि वरी बि तव्हां जमायत जी महिरबानी, जमायत जा कुर्ब ऐं अॼु जहिड़ो कुर्ब थियो आहे जमायत जो पीर जे नाले ते, त जिथे भेज पागार जो नारो लॻे उते सभिनी खे गॾु थियणु घुरिजे। इहा ताक़त तव्हांजी आहे, जमायत जी ताक़त आहे, वास्तेदार जी ताक़त आहे। ऐं त बहितरी थींदी ऐं इनशा हमेशह गॾु रहंदासीं। भेज पागार।